अमेरिकी सदर हमास खे गज़ा जंग बंदी मुआहिदो क़बूल करण लाइ आचर ताईं अल्टीमेटम ॾेई छॾियो। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त हमास वटि मुआहिदे ते सही करण लाइ आचर जी शाम 6 वॻे ताईं जो वक़्तु आहे। मुआहिदे ते ॿिया मुल्क सहियूं करे चुका आहिनि। हमास वटि सही करण जो आख़िरी वक़्तु आहे। हमास मुआहिदो न करे सघे त उन जा नतीजा भोगणा पवंदा। मुआहिदे सां हमास जे जंगजुअनि जी बि जान बची वेंदी। ट्रम्प ख़बरदार कयो त बेगुनाह फ़लस्तीनी गज़ा शहर ख़ाली करे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थी वञनि। अमेरिकी सदर गज़ा लाइ जेके 20 नुक़्ता पेश कया उहे इस्लामी मुल्कनि जा न आहिनि। उन में तब्दीली कई वई आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त 8 इस्लामी मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि ऐं सदर ट्रम्प जे टीम विच में ॻाल्हियूं थियूं। इस्लामी मुल्कनि ऐं अमेरिका पारां वंडियल मसवदे जे जवाब में असां पंहिंजो मसवदो ॾिनो हो। ट्रम्प जेको ऐलान कयो आहे उहो इस्लामी मुल्कनि जो मसवदो न आहे। ट्रम्प जे 20 नुक़्तनि जे जवाब में 8 इस्लामी मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि गॾियल बयान जारी कंदे पंहिंजो मौक़िफ़ ॿुधायो। फ़लस्तीन मसइले जो बरियासती हल ई पाकिस्तान जी पॉलिसी आहे। गज़ा में मुकमल जंग बंदी ऐं नए सिर अॾावत जी ज़रूरत आहे। क़ौमी असम्बली में पॉलिसी बयान ॾींदे इसहाक़ डार चयो त पाक सऊदी दिफ़ाई मुआहिदो अहम आहे। केतिरनि ई गैर अरब इस्लामी मुल्कनि बि मुआहिदे में शामिल थियण जी ॻाल्हि कई आहे। हीउ हिकु ईस्टर्न नेटो ठहण वञी रहियो आहे त उहो वक़्तु तकिड़ो ईंदो जॾहिं पाकिस्तान 57 इस्लामी मुल्कनि जी क़यादत कंदो। परॾेही वज़ीर हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं कयूं पर खुली न ॻाल्हायो। PTI अॻवान असद कैसर जा इसहाक़ डार ते तनक़ीदी वार। असद कैसर चयो आहे त इसहाक़ डार ॿुधाए एॾो अहम फ़ैसिलो करणो हो त पार्लियामेंट खे छो न ॿुधायो। अञा ट्रम्प जा नुक़्ता बि साम्हूं न आया त असांजो वज़ीर आज़म हर शर्त वञी वेठो हो। जंहिं मुआहिदे में फ़लस्तीनी अवाम जी राय शामिल न हुजे उनखे केर बि क़बूल न कंदो। पाकिस्तानी अवाम कंहिं बि सूरत में इसराइल खे क़बूल न कंदो। PTI बानी सऊदी अरब सां मुआहिदे खे सुठो सवण करार ॾिनो। जेकॾहिं केरु सऊदी खे मेरी अख सां ॾिसंदो पाकिस्तानी अवाम सऊदी अरब सां गॾु हूंदो। पंजाब खे पंहिंजे पैसनि सां केनाल कढणा हुआ पर CCI में इजाज़त न ॾिनी वई। माण्हुनि खे गुमराह करे पंजाब ख़िलाफ़ रस्तनि ते आंदो वियो। छा इहा सूबाइत न आहे? पंजाब पंहिंजे पाणी ज़ख़ीरनि सां छा थो करे उहो पंजाब जो मसइलो आहे। नहरी सुधारनि खे सियासी मामिलो न बणाइणु घुरिजे। पंजाब जी वज़ीर आला पीपल्स पार्टी जे मुतालबे ते माफ़ी वठण खां इनकार कंदे तकरारी केनालनि जो खटराक ॿीहर छेड़े छॾियो। मरियम नवाज़ चयो आहे त पंजाब लाइ आवाज़ उथारण ते कॾहिं बि माफ़ी न वठंदसि। माफ़ी उहे तर्जुमान घुरनि जिन आफ़त वक़्तु पंजाब मथां तनक़ीद कई। आसिफ़ ज़रदारी ऐं बिलावल खे ॿुधाइणु घुरां थी त ॾुख थियो जॾहिं पंजाब मथां आफ़त वक़्तु टे प्रेस कॉन्फ्रेंसिस करे पंजाब जो मज़ाक उॾाए पिया आहियो। ऐं पंजाब जे हक़ जी ॻाल्हि न कंदसि त केरु कंदो। पंजाब ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा त ज़ोरदार जवाबु मिलंदो। लाहौर में तक़रीब ऐं नेशनल सिक्योरिटी एंड वार कोर्स खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त आउं कॾहिं बि माफ़ी न वठंदसि। पंजाब जे अवाम जी इज़त नफ़्स जी हिफ़ाज़त मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। अॻिते पंजाब ते ॻाल्हाइण खां अॻु 100 भेरा सोचींदा कयो। मरियम नवाज़ जे तकरारी बयाननि ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जो अॼु बि क़ौमी असम्बली मां वॉकआउट। नवीद कमर चयो त पीपल्स पार्टी जे एहतजाज ते हुकूमती टीम सां ॻाल्हियुनि खां पोइ बि हालतूं साॻियूं आहिनि। मामला हल थियण ताईं बाइकआउट जारी रखियो वेंदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो त मसइलनि जो हल करण जो वाहिद रस्तो ॻाल्हियूं आहिनि। समूरा मामला सुठे नमूने हल थी सघनि था। हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻाइण सां कंहिंखे बि फ़ाइदो न थींदो। इसहाक़ डार जी तक़रीर दौरान पीपल्स पार्टी मेंबर्स बाइकआउट ख़त्म करे ऐवान में वापसि आया। पीपल्स पार्टी जे चीफ विप एजाज़ रखरानी चयो त हुकूमत सां मामला तइ न थिया आहिनि। वफ़ाक़ी सरकार जी दरख़्वास्त ते रुॻो फ़लस्तीन बाबति बयान ॿुधण लाइ ऐवान में वापसि आया हुआसीं। पीपल्स पार्टी अॻिते बि वॉकआउट जारी रखंदी। पाणी न मरियम नवाज़ ऐं नई पंजाब जो आहे। मरियम नवाज़ ऐं भारत जे बयानीअ में को बि फ़र्क़ु न आहे। संदसि बयान मुल्क खे कमज़ोर करण बराबरि आहे। JUI अॻवान राशिद महमूद सुमरो चयो आहे त पाणी बाबति मरियम नवाज़ जे बयानी खे सख़्ती सां रद्द कयूं था। पाणी सभिनी जो आहे। कंहिं हिकु सूबे खे पाणी बाबति फ़ैसिलो करण जो इख़्तियार न आहे। चारई सूबा गॾिजी फ़ैसिलो कंदा। न पैसो ऐं नई पाणी तव्हांजो आहे। अॼु बि सिंध 70% रेवेन्यू ॾेई रही आहे। सॼो पाकिस्तान सिंध जे पैसे ते पलिजी रहियो आहे। पाणी ते न पहिरीं कब्ज़ो करणु ॾिनो न अॼु ऐं नई सुभाणे कब्ज़ो करणु ॾींदासीं। पाणी सिंध लाइ रेड लाइन आहे। सिंधी पाणी मामले ते हर हद ताईं वञण लाइ तयारु आहिनि। सिंध सरकार ऐं एम्प्लॉइज़ अलायंस क़यादत विच में ॻाल्हियूं कामयाब। पेंशन में कटौती वारो नोटिफिकेशन वापसि ऐं डिसपेरिटी अलाउंस फौरी तौरु जारी करण जी ख़ातिरी। मसइलनि जे हल लाइ हुकूमती ऐं मुलाज़मनि ते ॿधल 8 रुकनी कमेटी जोड़ण जो ऐलान। सरकारी मुलाज़मनि जा मसइला काबीना में आणण जो बि फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि चीफ सेक्रेटरी सिंध जी ख़ातिरी बाद मुलाज़मनि बिलावल हाउस आॾो धरणो हणण वारो फ़ैसिलो आर्ज़ी तौरु मुलतवी करे छॾियो। ज़रियनि मूजिबि चीफ सेक्रेटरी 6 अक्टूबर ते थियल सिंध काबीना जे इजलास में संदन मामिलो एडिशनल एजेंडा तौरु शामिल कराइण जी ख़ातिरी कराई।
चीफ सेक्रेटरी सिंध चयो आहे त काबीना इजलास ऐं कानूनी घुर्जनि में 2-3 ॾींहं लॻंदा। अवां बिलावल हाउस वारो धरणे जो ऐलान वापसि वठो। एम्प्लॉइज़ अलायंस क़यादत कानूनी घुर्जूं ऐं काबीना में मामिलो हल कराइण लाइ वक़्तु ॾेई छॾियो। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस चयो आहे त धरणो आर्ज़ी तौरु मुलतवी कयूं था, पर तारीख़ ॿुधायो त केतिरनि ॾींहनि में मसइला हल कंदा। चीफ सेक्रेटरी चयो त 6 अक्टूबर ते सिंध काबीना जो इजलास आहे, 2-3 ॾींहं लॻी वेंदा। समरी अॼु ई तयारु कयूं था। चीफ सेक्रेटरी पारां सेक्रेटरी सर्विसिस खे अॼु ई समरी तयारु करण जी हिदायत। समुंड में उत्तर ओभर तरफ़ मौजूद सिस्टम शदीद इख्तियार कंदे डीप डिप्रेशन में तब्दील, कुछ कलाकनि में शदीद समुंडी तूफ़ान में तब्दील थियण जा इम्कान। मौसमियात खाते चयो आहे त तूफ़ान ठहण जी सूरत में उन जो नालो शक्ति रखियो वेंदो। तूफ़ान लाइ शक्ति नालो श्रीलंका तजवीज़ कयो, जंहिंजो मतिलबु ताक़त आहे। समुंडी तूफ़ान अरबी समुंड में 5 खां 6 अक्टूबर ताईं रही सघे थो। सिस्टम कराची खां 400 किलोमीटर जे फ़ासिले ते ॾखिण पासे मौजूदु आहे। सिस्टम जे असर हेठि कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बरसाति जा इम्कान। समुंड में बि चाढ़ ईंदो। सिंध हाई कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जस्टिस तारिक महमूद जहांगीरी जी डिग्री रद्द करण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते कराची यूनिवर्सिटी जो फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो। कराची यूनिवर्सिटी जे सिंडिकेट ऐं इंफेयरमेंट्स कमेटी जी सिफ़ारिशुनि ते वधीक कार्रवाई न करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट जे जस्टिस इक़बाल कलहोड़ो ऐं जस्टिस मुज़ाहिर अली अकबर नक़वी ते ॿधल डिवीज़न बेंच केस जी ॿुधणी कई। कराची यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार प्रोफेसर इमरान सिद्दीकी मौक़िफ़ इख्तियार कयो त खेसि वेझड़ाई में नोटिस मिलियो, जवाब जमा कराइण लाइ मोहलत ॾिनी वञे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील बैरिस्टर सलाहुद्दीन चयो त धुरियुनि खे जवाब जमा कराइण लाइ वक़्तु ॾेई सघिजे थो, पर तेसि ताईं कराची यूनिवर्सिटी जो फ़ैसिलो मुअत्तल हुअणु घुरिजे त जीअं उन जे असील खे नुक़सानु न पहुचे। जस्टिस इक़बाल कलहोड़ो रिमार्क्स ॾिना त हीउ हिकु शख़्स जी सॼी ज़िंदगी जी कमाई जो मामिलो आहे। इन करे अदालत खे इंतिहाई एहतियात सां फ़ैसिलो करणो पवंदो। जेकॾहिं 35 सालनि बाद का दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे त मुतासिर शख़्स खे ज़रूरु घुराइणु घुरिजे। धुरियुनि खे ॿुधण बिना कयल को बि फ़ैसिलो क़ानूनी तौर ते कमज़ोर हूंदो आहे। थी सघे थो त ज़ाती मफ़ाद जी बुनियाद ते दरख़्वास्त गुज़ार ख़िलाफ़ कार्रवाई कई वई हुजे। एक्स पार्टी जजमेंट खे कॾहिं बि सुठो फ़ैसिलो नथो सम्झियो वञे। ॿुधणी 20 नवंबर ताईं मुलतवी। दौदापुर भरिसां रिंद बिरादरी जी 2 धुरियुनि में कारें तकरार तां नौजवान क़त्ल। ताजोदेरो थाणे जी हद में हथियाबंद नौजवान अब्दुल मजीद रिंद खे गोलियुनि जो खाज बणाए फ़रार। पुलिस मूजिबि मक़तूल कुझु साल अॻु पंहिंजी ज़ात जी नारी सां पसंदि जो परिणो कयो हो, जंहिंसां धुरियुनि में तकरार पैदा थियो। वारसनि जे केस दाख़िल कराइण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। ऐं ग्लोबल समूद फ्लोटेला जे 42 ॿेड़नि मां गिरफ़्तार कयल 450 रज़ाकारनि खे डिपोर्ट करण जूं तयारियूं। इसराइली फ़ौज गुज़िरियल ॾींहुं ग्लोबल समूद फ्लोटेला ते हिकु वॾे ऑपरेशन दौरान 42 ॿेड़नि खे तहवील में वठी 450 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार कयो हो। फ्लोटेला इख़्तियारनि मूजिबि गिरफ़्तार थियल रज़ाकारनि में पाकिस्तान जो अॻूणो सेनेटर मुश्ताक अहमद, स्वीडिश माहौलियाती कारकुन ग्रेटा थंबर्ग ऐं नेल्सन मंडेला जो पोटो निकोसी जिवेलियू बि शामिल आहिनि। इसराइली फ़ौज हथां गिरफ़्तार कयल रज़ाकारनि खे अशदूद बंदरगाह मुंतक़िल कयो पियो, जितां खेनि यूरोप ॾांहुं डिपोर्ट कयो वेंदो। फ्लोटेला जे इमदादी काफ़िले ते चढ़ाई ऐं रज़ाकारनि जे गिरफ़्तारनि ख़िलाफ़ यूरोप, ॾखिण अमेरिका ऐं विच ओभर समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में शदीद एहतिजाजी मुज़ाहिरा जारी।